नाज़िम टंडो मस्ती पुलिस 9 महीना गुज़री वञण खां पोइ डॉक्टर मोहम्मद नवाज़ उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। मक़तूल डॉक्टर जे वारसनि एहतिजाज कंदे चयो आहे त कातिल खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस बि संदनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। इन हवाले सां फिदा हुसैन उजण जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, इन वक़्तु असीं मौजूद आहियूं मक़तूल डॉक्टर मोहम्मद नवाज़ उजण जेको 9 महीना अॻु क़तल थियो हो, उन जा जवाबदार जेके हिन महिल ताईं गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। असीं मक़तूल जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे भाउ जो कातिल डॉक्टर अब्दुल जब्बार लाशारी, राजा मीरानी, महबूब ज़रदारी, सलीम रज़ा लुंड हिन वक़्त ताईं असांखे धमकियूं था ॾियनि। तव्हांखे ॾिसी रहंदासीं, तव्हांजो कोर्टूं छा कंदियूं, तव्हांखे अगवा करे तव्हांजे भाउ वांगुरु तव्हांखे क़तल करे ख़तमु कंदासीं। असां आला अमलदारनि खे असांजो अपील था कयूं त ख़ुदा राय असां सां मदद कयो। SSP खैरपुर, DSP खैरपुर खे असां अपील था कयूं त असांखे ख़ुदा राय असांजो हक़ कयो, असां ते इंसाफ़ कयो। नाले डॉक्टर मोहम्मद नवाज़ उजण खे डॉक्टर अब्दुल जब्बार लाशारी ऐं ॿियनि घरां जेको आहे सो दलबे दौरान वठी करे अगवा करे ज़हर ॾेई क़तल करे पीर शहनशाह कट कपाल ते लाश उछलाई आहे ऐं जंहिंजी लाश मिली ऐं असीं लाश खणी करे तालका अस्पताल कोडीजे में वियासीं, जिते डॉक्टर शाहरुख ऑन ड्यूटी हुयो, जंहिंजो हीअ असां वटि प्रूफ में बिल्कुलु वीडियो आहे। ऐं उन बि असांखे ब्लैकमेल करे चयो त तव्हांजे भाउ जो पोस्टमार्टम कयो आहे। हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त असांजे भाउ जो पोस्टमार्टम थियो ई कोन हुयो ऐं अहिड़े ज़ुल्म ऐं ज़्यादती थियण खां बावजूद बि जेको पोस्टमार्टम रिपोर्ट ॾिनी आहे उहा क़त्ल जे मुख्य जवाबदार डॉक्टर अब्दुल जब्बार इशू कई आहे। असांजो चवणु इहो ई आहे आला ऑफिसरनि खां त ख़ुदा करणु अहिड़े अस्पताल जे अमले सां बि कानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन लाला सकीर अहमद उजण सां गॾु फिदा हुसैन।